पाकिस्तान अफ़गान तालिबान सरकार खे तस्लीम करण वारो तासुर रद्द करे छॾियो। पर डी ऑफिस जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त तालिबान हुकूमत खे क़बूल करण वारियूं ख़बरूं रुॻो ॻाल्हियूं आहिनि। अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जी थाकनि ते मुस्तक़िल ॻणंदी आहे। पाकिस्तान संजीदा ॻाल्हियुनि जी दावत ॾेई चुको आहे। हाणे फ़ैसिलो भारत खे करणो पवंदो। समूरनि तकरारनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए मुमकिन आहे। सफ़ारतकारी कंहिं ते थोरो नाहे पर ॿितरफ़े मुफ़ाद जो ज़रियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात कंदो। बलूचिस्तान जे इलाइक़े मस्तोंग में ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। मेजर ऐं जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त मस्तोंग में कार्रवाई दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। दहशतगर्दनि सां विढ़ में मेजर ज़ियाद सलीम ऐं एहलकार नाज़िम हुसैन शहीद थी विया आहिनि। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चयो आहे त आङुरियुनि ते ॻणण जेतिरा दहशतगर्द बलूचिस्तान ऐं पाकिस्तान जी तरक़ी नथा रोके सघनि। बलोच अवाम मुल्क सां तारीख़ मज़हब सक़ाफ़त रिवाज जे रिश्तनि में जुड़ियल आहे। कश्मीर पाकिस्तान जी साह वारी रग आहे ऐं रहंदो। हक़ जी जंग दौरान फतेह में अवाम जी ख़ासि तौर नौजवाननि जे अहम किरदारु रखियो आहे। DGISPR पारां किंग एडवर्ड मेडिकल यूनिवर्सिटी जो दौरो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां चयो आहे सरबराह मौलाना फज़ल रहमान जी मुलाक़ात मुल्की सियासी सूरत हाल बाबति ॻाल्हियूं। मौलाना फज़ल रहमान जी क़बाइली जॻह जी सिफ़ारिशुनि बाबति ब्रीफिंग। KPI बलूचिस्तान में अमन अमान जी ख़राब सूरत हाल ते ॻाल्हियूं। टुलबर्ड सां मुबैना पुलिस मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी मारिजी वियो। पुलिस पारां तंगवाणी वासी ॾोहारी नसीर मलिक खे मुक़ाबले बाद मारण जी दावा। SSP जेकाबाद जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारी नौजवाननि खे नौकरियुनि जो लटो ॾेई घुराए जिन्सी तशदुद बाद गलो कपे क़तल कंदो हो। जवाबदारी हिकु हफ़्तो अॻु नौजवान वही चेक जो गलो कपे खेसि क़तल कयो हो। अमरीका इसराइल मिसर ऐं कतर जी टियाकड़ी में दोहा में थींदड़ गज़ा जंगबंदी ॻाल्हियुनि खां पंहिंजे वफ़दनि खे वापसि घुराए वरितो। अमरीकी ख़ुसूसी नुमाइंदे स्टोटोकॉफ जो चवणु आहे त टियाकड़ियुनि घणेई कोशिश कई पर हमास जे नतीजे ऐं गज़ा जंगबंदी जी ख़्वाहिश नज़र न आई। हाणे हू यरगमालनि खे आज़ादु कराइण ऐं गज़ा जे अवाम लाइ मुस्तहकिम माहौल आणण लाइ मुतबादिल तरीक़नि ते वीचारींदा। भारत ऐं चीन बदिरां अमरीका में नौकरियूं ॾियो। डोनाल्ड ट्रंप जी गूगल ऐं माइक्रोसॉफ्ट समेत ॿियनि टेक कंपनियुनि खे वार्निंग। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अमरीकी कंपनियूं चीन में फैक्ट्री हणनि थियूं, भारत में नौकरियूं ॾींदियूं रहियूं ऐं आयरलैंड में मुनाफ़ो लिकाईंदियूं रहियूं आहिनि। अमरीकी शेयरनि खे नज़रअंदाज़ कयो वियो पर हाणे उहे ॾींहं विया अथरादू ज़ान जे टोड़ में सोभराए। क़बूल वतनी जी ज़रूरत आहे। टेक कंपनियूं अमरीका खे मुक़दम रखनि ऐं अमरीकी अवाम खे नौकरियूं ॾियनि। मशहूर अमरीकी रेसलर हॉक होगन दिलि जे दौरे सबबि 71 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। अमरीकी मीडिया मूजिबि हॉक होगन गुज़िरियल महीने दिलि जे वॾी सर्जरी पिणु कराई हुई। पाकिस्तान आख़िरी T20 मैच में बांग्लादेश खे 74 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। तेज़ रफ़्तार 50 ते ओपनर साहबज़ादा फरहान मैन ऑफ द मैच क़रार।